जेॾो तुंहिंजो नाव बाझ बोॼाई मङा रिय थंभे रिय थोणीअ तूं छपर तूं छाम कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभ के शुरू अलाह जे नाले सां ये निहायत ई सुहिणी रांद जंहिं लाइ भिटाई घोट चयो त आलम सभु आबाद करी त हीअ जेका पहलवानी ही जेके रांदियूं आहिनि मुर्शिद लतीफ़ जे बेत सां बहिराण टीवी जेको कदम खयो आहे सिंध जी क़दीम सुहिणी रांदि कोॾी कोॾीअ जो आगाज़ कयो वियो आहे ऐं हिन रांदि लाइ तावन कयो आहे रांदियुनि वारो खातो हुकूमत सिंध उन जे तरफ़ां ई 3 ॾींहं मुक़ाबिलो जारी ऐं सारी रहंदो ऐं बहिराण टेलीविज़न ते तव्हां ही पूरी रांदि ॾिसी रहिया आहियो त हीअ सुहिणे नमूने जेका रांदि हली रही आहे 3 ॾींहं जा मुक़ाबिला आहिनि पहिरियों ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं फाइनल थींदो उत्तर ऐं लाड़ एॾा सुहिणा पहलवान आहिनि जिन जी ज़ोर आज़माई जिन जी उछलाए कैंची हणण सिंध में एॾा सुजान रांदीगर वेठा आहिनि उहे टेलीविज़न ते बहिराण टीवी ते वेही ॾिसंदा हूंदा यकीन त रांदि जी शुरूआत कजे थी पहिरियां जेका उत्तर जी टीम आहे असां चवंदा रेफरी खे त सीटी वॼाए त राउंड कनि हीअ सुहिणी टीम लॻे ताड़ी सभ खां अॻ में साईं उत्तर जो ही कैप्टन है पहलवान मोहम्मद हाकिम शेख वाह ते पहलवान मोहम्मद रफीक शेख नंबर 3 ते पहलवान सदाम मरी नंबर 4 पहलवान सानू मलक नंबर 5 पहलवान अली रजा कुरैशी फुटबॉल नंबर 6 अल्ताफ लखन नंबर 7 सुल्तान अहमद रिंद नंबर 8 पहलवान मार्शल बिरोई वाह अचूं था मुर्शिद लतीफ़ लाड़ खे वॾो सुहिणो गायो आहे लाड़ में ॾिसूं त एॾा सुहिणा रांदीगर बाबर ख़ासकेली जेको कैप्टन आहे उहो पंहिंजे अॻुवाणीअ में राउंड कंदो भरे ताड़ी लॻे भरे ताड़ी लॻे ताड़ी सुहिणो रांदीगर पहलवान सब खां अॻ में साईं कैप्टन आहे लाड़ जो तमामु बहितरीन पहलवान पहलवान बाबर खासकेली नंबर 2 ते सिंध जो मकबूल तरीन पहलवान लाड़ जो उत्तर जो मशहूर पहलवान पप्पू राजभर नंबर 3 ते पहलवान बहादुर पहलवान कामरान शीदी नंबर 4 मुबारक मंगनहार नंबर 5 पहलवान जानिब अली उमरानी ऐं आखिर में साईं पहलवान आहिनि सिंध जा कूदर पहलवान हलूं था रांदि जी तरफ़ ॿई टीमूं कतार में बीहंदियूं साईं ॿिन्ही टीमनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी जाइ ते बीहो कतार में बीहो लाइन ठाहे पंहिंजी जीअं बीठा आहियो कतार में लाइन ठाहे बीहो त रांदि जी शुरूआत कजे कोड़ी रांदि जो शानदार मुक़ाबिलो आहे छो जो अॼु पहिरें जोड़ जा पहलवान हिन मैदान में बहिराण टीवी जे हिन मैदान में साईं हेॾां मोहम्मद रफीक शेख लथल अल्ताफ लखन ऐं ही हाणे पंहिंजे रांदि जे मुतलिक़ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पहलवान रांदीगर ख़्यालनि जो इज़हार बि करे रहिया आहिनि त ही ज़ाहिरिया उत्तर लाड़ आम्हूं साम्हूं शानदार मुक़ाबिलो आहे साईं शानदार मुक़ाबिलो लाड़ आहे होॾां उत्तर आहे हा साईं वॾी ॻाल्हि आहे अॼु टोटल पहिरें जोड़ जा हाई क्लास जा पहलवान लथल आहिनि पहिरें जोड़ जा रांदीगर आहिनि ऐं कोड़ी रांदि जेका आहे सिंध जी एॾी इहा सुहिणी रांदि आहे ऐं हिनखे ॾिसंदड़ इन्हनि में जेको चाह आहे उन्हनि में साईं उन्हनि में वॾो करंट आहे साईं मजबूर साहिब उन्हनि में बि वॾो करंट आहे ऐं ही रांदि जेका आहे असांजी पुरानी बुनियादी रांदि आहे बुनियादी रांदि जीअं असां मलाखड़ो ॾिसूं था ईअं कोड़ी ॾिसूं था जीअं त हिन रांदि में चीफ गेस्ट महिमान बहिराण टीवी जो सरवान मोहतरम साईं गुलाम नबी मोराई साहिब रांदि में हींअर तशरीफ़ फरमा थी रहिया आहिनि पंहिंजे दोस्तनि सां गॾु पंहिंजा महिमान ऐं उन्हनि सां गॾु महिमान सिंध जा जेके ऐं साईं गुलाम नबी मोराई साहिब खे हिन कोड़ी रांदि सां हिकिड़ी भरे ताड़ी हणो लॻे ताड़ी आयल महिमान लाइ तमामु इहा सिंध जी एॾी सुहिणी रांदि आहे मोराई साहिब जन ख़ासि करे हिन रांदि में एॾी दिलचस्पी वठंदा आहिनि दुनिया में हीअ रांदि ॾिठी वञे जी सिंध में कोड़ी रांदि अॼु बि ओतिरी उरूज ते आहे
मोराई साहब रांदीगरनि सां मिली रहे इहो चाह इहा सिंध जी क़दीम रांद आहे उत्तर वारनि सां हथ मिलाए रहियो आहे मोराई साहब। मोराई साहब उत्तर जी जेका टीम उत्तर आहे जी टीम आहे ही साईं। हा उन सां मिली रहिया आहिनि कैप्टन आहे मोहम्मद हाकिम शेख। हाकिम वरी हाणे लाड़ वारा आहिनि, लाड़ वारनि सां मोहतरम साईं गुलाम नबी मोराई साहब मेरा टीम जा सरवाण ऐं हिन रांदि खे अॻिते वठी अचण में ताड़ी थिए हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे, भरपूर ताड़ी। तमामु बहितरीन अॼोको ही मुक़ाबिलो हिन मैदान में मेहरान टीवी वारनि दोस्तनि जी काविशनि कोशिशनि सां जीअं मेहरान टीवी कोशिश करे सिंध जा रंग सकाफ़ती रंग ही सकाफ़ती रांदियुनि खे जीअं अॻियां खणी अचे थी उअं ई वरी हिन रांदियुनि सां असां सां जेको तावन कयो आहे रांदियुनि वारो खातो हुकूमत सिंध त हर माण्हू सिंध जी रांदि खे सिंध जे कल्चर खे सिंध जूं ही जेके मुहबतूं आहिनि रीतूं रस्मूं रांदियूं जेके आहिनि उन्हनि खे अॻिते वधाइण लाइ जेके माण्हुनि जूं कोशिशूं आहिनि त रांदि खे अॻिते खणी हलूं था। महिमान बि अची चुका आहिनि ऐं ॾिसंदड़नि में बि हिकिड़ो इंतज़ारु जेको हुयो साईं मां पहलवान शानदार मुक़ाबिलो आहे रांदि जो, पर जेके बि दोस्त आया आहिनि सभिनि खे असीं वेलकम कयूं था हिन रांदि जे ग्राउंड में मैदान में। पहलवान वरी इरफान पहुतो आहे जट ऐं उन सां गॾोगॾु हीअ जेका रांदि आहे अॼु त हीअ रांदि जी शुरूआति थी चुकी आहे पर सुभाणे 3 बजे हीअ रांदि शुरू हूंदी हिन ग्राउंड ते। जो शानदार मुक़ाबिलो ऐं सुभाणे हीअ शुरू हूंदी 3 बजे रांदि सुभाणे साईं रांदि अञा बि थी सघे थो सवेर शुरू थिए 3 बजे यानी इंशाल्लाह 3 वॻे रांदि शुरू हूंदी। उत्तर ऐं लाड़ जूं जेके टीमूं आहिनि उन जो ज़िक्र असां कंदा हलूं त हिन पासे हे साईं उत्तर वारा आहिनि जेके उत्तर पासे बीठा आहिनि जी हा इहे ई उत्तर वारा आहिनि। पोइ इन में मुख़्तलिफ़ ज़िलनि जा बि पहलवान आहिनि। जी हा जी हा इहे न आहे त रुगो घोटकी जा आहिनि पर के लाड़काणे जा बि आहिनि, के खैरपुर जा बि आहिनि, महिमान रांदीगर हिन में शामिल आहिनि काफ़ी। छो जो उत्तर लाड़ जो मुक़ाबिलो आहे, पोइ जेके उत्तर वारा आहिनि उहे उत्तर ते आहिनि, जेके लाड़ वारा आहिनि उहे लाड़ वारनि सां गॾु आहिनि। जी हा पर ही सिंध जो एॾो सुहिणो ॿिनि इलाइक़नि जो जेको संगम आहे हीअ एॾी ॿिनि में आम्हूं साम्हूं जेको मुक़ाबिलो चइजे मुहबत वारो मुक़ाबिलो ही मुहबत जो मुक़ाबिलो हलूं था रांदि जी तरफ़। रांदि जो शानदार मुक़ाबिलो हाणे मां अर्ज़ु कंदुसि ॿिन्ही टीमनि जे कैप्टन खे जेके साई वारा आहिनि, ॿिन्ही टीमनि जा जेके साई वारा बाबा कोडी विझण वारा जेके पहलवान उहे अचनि हेॾे पटे ते। रांदि जो शानदार मुक़ाबिलो साईं मेहरान टीवी वारनि जी कोशिशनि काविशनि महिनतनि सां ही अॼु कोडी कोडी रांदि जो पहिरियों ॾींहुं जंहिंमें उत्तर लाड़ जा पहिरें जोड़ जा रोस्तम पहलवान बहादुर सिंध रोस्तम सिंध नाज़ पहलवान लथल आहिनि। हिकिड़ी भरपूर ताड़ी लॻे हिक ॿिए सां मिली रहिया आहिनि। ताड़ी थी वञे दौलत शरनाए जो हिकिड़ो दस थी वञे दौलत शरनाए जो त रांदि जी शुरूआति थिए। हले 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 भरे वॼाए हले हले रांदि जो शानदार मुक़ाबिलो सभ खां पहिरियां वञण लाइ तयार आहे पहलवान नाल टीम जो मयानाल पहलवान सिंध जो जग मशहूर पहलवान बलोचिस्तान ऐं पंजाब ते विड़े पियो पहलवान पूरे पाकिस्तान में नालो है जो पूरी सिंध में भले ताड़ी हलो लगे ताड़ी पहिरीं रांदि पहिरीं ऐं पहिरीं पॉइंट आहे। रांदीगर वेही वञे रांदीगर हेठि वेही वञे पहिरीं रांदि पहिरियों त आहे पहिरीं पॉइंट आहे। भलो रांदीगर ऐं हीअ सुहिणी रांदि सिंध जी कोडी कोडी इन लाइ मेहरान टीवी तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हिन रांदि लाइ तावन कयो आहे रांदियुनि वारो खातो हुकूमत सिंध जुटिजी आहे लखण वठे पियो होॾां उमराणी छॾाए पियो मुक़ाबिलो सख़्तु आहे। पहिरीं रांदि मुक़ाबिलो ताड़ी ते लगे ताड़ी ही पहलवान जाने सही लाड़ो रांदि वारा ऐं हिन पंहिंजी मनता बि माणी आहे कोडी रांदि जो एॾो ख़ूबसूरत ख़्याल बि रखे थो एॾो भलो रांदीगर कई आहे ऐं नालो कमायो आहे सिंध जो नालो रोशन कयो आहे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो आहे। पहलवान जाने वाली उमराणी सिंध बलोचिस्तान पंजाब ताईं उन्हनि पंजाब वारनि सां गॾु पहलवान हाणे वञण लाइ तयार आहे। महिमान रांदीगर
सिंध जो बेहतरीन पहलवान अली रजा कुरैशी परे पासे कोड़ी कोड़ी रांझो शानदार मुकाबलो होड़ा वठण लाइ पप्पू राज पर फुटबॉल मुबारक मंगना फुटबॉल अरे फुटबॉल हे हा लगवा सीधी वठे पियो चंबी कैंची आया चंबी वठणी पूरी कोशिश छडायो हिकड़ी भरे ताड़ी आनो लगे ताड़ी सही ता पे चलो मुकाबलो वाह फुटबॉल वाह कुरैशी वाह रांझो बेहतरीन शानदार मुकाबलो कोड़ी रांद ही मैदान मेहरान टीवी वारन सजायो मेहरान टीवी वारन जो मैदान सजायल रांझो शानदार मुकाबलो हाणे सिंध जो बहादुर पहलवान वजन ला तैयारा लाड़ जो रांदीगर लाड़ जो सिंध जो मकबूल पहलवान बाबर खासकली वाह बाबर खासकली वाह वाह कंधार वाह हो सारी और अॻियां पंच वठण लाइ तयार आहिनि घोटकी पर उत्तर लाड़काणो सखर घोटकी हो सारी पंजई नौजवान पहलवान पंजई बहादुर पहलवान पंजोड़ ठहियल आहे पूरी साईं वॾी ॻाल्हि आहे टीम आहे मुकमल हिकु सलाह आहे हा नंबर ते विढ़ंदा इन्हनि खे ख़बर आहे कुझु ॻाल्हियूं आहिनि कंहिंखे वठणो आहे को गलथो हणंदो गलथे जो कारीगर आहे को चंबी जो कारीगर आहे को कैंची जो कारीगर आहे को जंग वठण आहे को साईं खे चवां वाह ताड़ी ते हिकिड़ी भरपूर ताड़ी हणो लॻे ताड़ी ख़ासि के लीला पहलवान ही हुयो बाबर ख़ासि के रांदीगर पाण कैप्टन बि आहे लाड़ जी जेका टीम आहे हुनजो कैप्टन बि आहे मेहरान टीवी पंहिंजी सकाफ़त खे दुनिया जे कुंड कुछ ताईं पहुचाया दुनिया ॾिसी रही आहे त सिंध जा माण्हू पंहिंजे रांदियुनि पंहिंजनि माण्हुनि ऐं पंहिंजी सकाफ़त सां केतिरी मोहबत कनि था हाणे वञण लाइ तयार आहे पहलवान सदाम मरी साईं ही सदाम इनके सॾींदा आहिनि ही नंढड़ो पहलवान आहे मुबारक मंगना चंबी कैंची वरी जंग ताड़ी ते भरे ताड़ियां लगे ताड़ी शानदार दा हासिल कयो चंबी कैंची वरी को जंग पहुता हां साईं इनके चवंदा आहिनि मुबारक मंगना लाड़ जो पहलवान वज़न लाड़ जो पहलवान आई दिसो पाजे कत पुत का मथे वियो आओ कत पुत वजन वजूद का मथे पियो तहां का करो साईं न मुखा थी सके तो ये दी सुणी रांद कोडी ऐं मेहरान जो खूबसूरत जेको सी मैदान सजायो आहे रांद जो लाड़ जो नौजवान पहलवान लाड़ जो बेहतरीन ऐं नौजवान पहलवान ही बहरी जो पहलवान बहरी जो ऐं हिन रांद में एडा सजी सिंध में रांद खेलण लाइ साईं मखदूम इरशाद जेको आहे सॼी सिंध में मुख़्तलिफ़ रांदियुनि खे ॾिठो आहे मखदूम साहब खे भलीकार चवंदासीं वकार जट साईं वकार ही वकार ही लाड़ जो मनाइल पहलवान हा पर रांदीगर एॾा भला आहिनि ऐं ॿिन्हिनि में महिमान रांदीगर बि शामिल आहिनि हा साईं हुन में मुख़्तलिफ़ तालकनि सां वास्तो रखंदड़ पहलवान दोस्त आयल आहिनि ऐं जीअं त मखदूम साहिब हींअर तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि रांझे मैदान में हिन मुक़ाबले ॾिसण लाइ ही जॾहिं बि कोडी जो मैदान असां सजायो आहे त उते रांदियुनि में वरी रांदियुनि जो जेको खातो आहे हुकूमत सिंध उन्हनि सां गॾोगॾु मखदूम साहब तमामु सिंध जे पर पाकिस्तान जे रांदीगरनि खे खेॾाइण उन्हनि खे ॼाणण उन्हनि जा दाव पेच उन सॼे अंग अखर खे ॼाणी वाह साईं वाह तो ही एकड़ी जान है सुठी गाला जमू ता के चो मोराई साहब जनी कोडी सभिनी रांदि सिंध जे पूरे कल्चर सा सिंध जे अदब सा सिंध जे तालीम सा मोहब्बत कंदा हा सोना साईं लाड़ जो नौजवान पहलवान हाय हाय खेलवा मुकाबलो सकता चली मुकाबलो आगे पहुंचे हथाणो खेलवा मुकाबलो सकता बिरोइया मार्शल हन डटावा ठोक चंबी कैंची मुकाबलो सकता छड़ा पियो हेडा जट्टा ओ अल्लाह ताड़ी ते लगे ताड़ी वाह छटवा सही लाड़ जो भलोड़ रांदीगर लाड़ जो तमाम भलोड़ बेहतरीन पहलवान चाहे कारागिरी सा तमाम
बेहतरीन अंदाज सां पटे ते पहुतो आहे हाँ बेहतरीन अंदाज सां इन जे करे मूं ॻाल्हि पे कई त महिरान टीवी पंहिंजनि माण्हुनि पंहिंजी सकाफ़त पंहिंजी तालीम लाइ जेको कदम अॻिते वधायो हुते रांदियुनि लाइ हिकु कदम अॻियां आहे साईं तमामु भली ॻाल्हि आहे इन में असांजी रांदियुनि खे वॾी हथी आहे जी हा पहलवान साईं हाणे वञण लाइ तयार आहे ही सानू हिनखे सानू करे सॾिबो आहे हाँ, साईं। मोहबत में मोहबत में महिमान नदीअ जो रांदीगर शान आहे नहीं नालो आहे महिमान रांदीगर आहे बि वाह वाह हाय हाय हट 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 सीधी ऐं शानो, सीधी शानो। सीधी बादशाह हम बादशाह हिकिड़ी भरे तालियां लगे ताली अॼु नई बादशाह साईं अॼु विढ़ंदो पंहिंजे टाइम ते हा अञा अञा सोचे थो दाव करण लाइ पर इन जा नाक वारा जेके वकड़ हूंदा आहिनि उहे ॾिसण वटा हूंदा आहिनि साईं कारीगर आहे कारीगर भलो तमामु भलो रांदीगर आहे इन या। मां उमेद आ न लाइ जे विढ़ंदो जी हा हाणे सिंध जो बेहतरीन ॿाहिरी जो पहलवान वञण लाइ तयार आहे पहलवान जानिब अली उमरानी हाय 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 उमरानी आहे तमामु सुहिणो पहलवान सुहिणे अंदाज़ में रांदि जे मुक़ाबले में जानिब बलोचिस्तान खेॾे थो सिंध खेॾे थो ख़ासि करे सिंध जी टीमुनि सां हू अक्सर खेॾे थो रांदि दुनिया में पूरे पाकिस्तान में रांदि खेॾे थो वञे एॾो सुहिणो रांदीगर ऐं पंहिंजी कोशिश ऐं ख़ासि करे असांजी सिंध जी रांदि खे ई वधीक हथी वठाए थो कोशिश सिंध जे तरफ़ खां बलूचिस्तान ऐं पंजाब ताईं खेॾे पियो खेॾे थो उमरानी हा वाह वाह अॻिते पोइते हथाणो सख़्त मुक़ाबिलो आहे कोडी कोडी रांदि जे मैदान में पहलवाननि जे दरमियान कोडी कोडी रांदि मुक़ाबले भला एॾो सॻो पहलवान पोइ ते हटी था वञनि भला साईं छा आहे जो ही इहो विजन था त मत वाह 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 हाणे मुक़ाबिलो थी पियो आहे ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे लखण चाहे कैची या पर छॾाइण जी कोशिशि कयो आहे मुक़ाबिलो सख्त आहे चले मुक़ाबिलो उमरानी जो रोके 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 ताड़ी ते लगे ताड़ी वाह रे वाह वाह उमरानी वाह कंधार वाह पर साईं ही लखण हुयो लखण खां ज़ोरी छॾायो लखण जो लक्षण बि लख जो आहे लख जो आहे पर उमरानी आहे उमरानी आहे तव्हां लखण जो पासो पिया वठो पर उमरानी आहे उमरानी छो जो पटे ते अॻे पहुतो आहे साईं मूं लखण खे ॾिठो लखण जेका कैंची उछलाए हई इहा हाणे सिंध में तमामु घटि उछलाए कैंची हणनि था पर ही लखण एॾो सुहिणो रांदीगर आहे रांदीगर हणंदो जी हा इहो चीड़ो रांदीगर आहे हू पंहिंजी दाव पंहिंजी पेंट वठण लाइ जेको आहे शानदार मुक़ाबिलो रात में शानो साईं मोराई साहब पंहिंजे दोस्तनि सां गॾु तशरीफ़ फरमाइनि जा। वाह वाह हाय हाय अली रज़ा हाय फुटबॉल हे कुरेश फुटबॉल अली रज़ा फुटबॉल ही फुटबॉल आहे अॻियां सीधी आहे साईं सीधी आहे ख़राब आहे सीधी विढ़ंदो इरफान अॻु झलियो आहे इरफान जो मुक़ाबिलो आहे फुटबॉल सां फुटबॉल छॾाए पियो मुक़ाबिलो सख़्त आहे महिरान टीवी जो मैदान सजायल आहे कोडी शानदार मुक़ाबिलो लगे ताली वाह जट वाह ही पहलवान मोहम्मद इरफान लाड़ जो बेहतरीन पहलवान मजबूर साहब ही लाड़ जो पहलवान थधो रांदीगर सुहिणो रांदीगर जबरदस्त पॉइंट हासिल कयो दाव कंदो आहे पंहिंजे उन मौज मस्तीअ सां रांदि जो अवांजे साम्हूं शानदार मुक़ाबिलो सिंध जो हे सुहिणो शहर इल्म अदब ॾाप ऐं रांदियुनि जो शहर हैदराबाद सिंध जी दिलि आहे हैदराबाद उन जे हवाल में मोहबतुनि वारो शहर आहे जिते इहा सुहिणी रांदि थी रही आहे वञण लाइ तयार आहे लाड़ जो मक़बूल पहलवान बाबर खासकेली हीअ पहलवान लाड़ जो आहे लाड़ उत्तर जो मुक़ाबिलो आहे कोडी कोडी रांदि जो ज़बरदस्त मुक़ाबिलो अॻिते पोइते ही रांदि 3 ॾींहं लगातार जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे सुभाणे ॿियो ॾींहुं हूंदो सुभाणे अञा वधीक रांदीगर हिन में हिसो वठंदा इंशाअल्लाह टियों ॾींहुं जेको हूंदो उहो टीमुनि जो जेको फाइनल हूंदो मुक़ाबले वारो अॼु पहिरियों ॾींहुं ज़बरदस्त रांदि कोडी कोडी रांदि अवां जे हिन ख़ूबसूरत शहर हैदराबाद में अवां ॾिसी रहिया आहियो ऐं हिन रांदि जो जेको चाह आहे सॼी सिंध में पूरी दुनिया में तव्हां ॾिसो था त कोडी कोडी रांदि 3 ॾींहं जो मुक़ाबिलो महिरान टेलीविज़न जे तरफ़ां ऐं हिन रांदि लाइ असां सां जेको तावन कयो आहे
रांदियुनि वारो खातो हुकूमत सिंध जे तावन सां ही सुहिणो मैदान कोरी कोरीअ जो सजायो वियो आहे। तमामु भली ॻाल्हि आहे। ॾींहंनि जा मुक़ाबला अॼु पहिरियों ॾींहुं ही रांदीगर तव्हां ॾिसी रहिया आहियो। उतर ऐं लाड़ जा जेके रांदीगर आहिनि ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। सुभाणे ॿियो ॾींहुं जेको हूंदो उन में वधीक रांदीगर हिसो वठंदा। पहलवान ही है बाबर खासकली जबरदस्त अंदाज में काफी दाग अगे हासिल करे चुको है। खासकली लाड़ जो आ असल ही मातली का पातो है। हाय बाबा रिंद जो मुकाबलो आहे। खासकली छॾाए पियो कैंची चंबी वॾो मुकाबलो आहे। कल थोड़े पियो निकिरी वियो ताड़ी ते लगे ताड़ी वाह सोना वाह कंधार वाह सिंध जो कूंधर पहलवान बाबर खासकली तमाम सोनी पॉइंट हासिल किया पंहिंजी टीम लाइ जबरदस्त पॉइंट हासिल कई। रांदि जो बेहतरीन मुकाबलो हमारे साम्हूं आहे। याद रहे तमाम दोस्तन तई पैगाम ती ये रांद मेहरान टीवी 3 ॾींहं ही मुकाबला हलंदा। अॼु मुकाबलनि जो पहिरियों ॾींहुं आहे। 3 ॾींहं रांद आहे। 3 ॾींहं अॼु पहिरियों ॾींहुं आहे। सुभाणे वरी परी फाइनल आहे। रांद जो बेहतरीन ऐं शानदार मुकाबलो हमारे साम्हूं उत्तर टीम जे तरफा नौजवान पहलवान वञण लाइ तैयार आहे। पहलवान सद्दाम हुसैन मरी पहिरीं जो तमाम कारीगर पहलवान आ। कोडी रांद बाबा हेड़वा मुकाबलो सकता चली मुकाबलो हेडा लाड़ा होडा उत्तर लाड़ मुकाबलो पहिरियों जोड़ रांद जो शानदार मुकाबलो पहुचियो। सद्दाम ताड़ी ते हिकड़ी भरे ताड़ियां लगे ताड़ी सभई दोस्तानो सही सद्दाम तमाम बेहतरीन पॉइंट हासिल किया। बेहतरीन पॉइंट आए ही हाई किला जो पहलवान आ सिंध जो हाणे वञण लाइ तैयार आहे। साईं लाड़ जो सदाबार पहलवान वकार जट ऐं अॻियां वठण लाइ हाकिम शेख पहलवान मार्शल बिरोई पहलवान सुल्तान अहमद रिंद अल्ताफ लखन पहलवान मोहम्मद रफीक ही वठण लाइ तैयार आहिनि। रांद अञा पहिरियां मुकाबलो ऐं साम्हूं आहे। जबरदस्त शानदार मुकाबलो कोडी रांद मेहरान टीवी जे मैदान में बाबा लगे ताड़ी बाबा इहो पहलवान वकार चाहे पहलवान हाकिम शेख का जबरदस्त दां हासिल कयो पॉइंट हासिल कई। रांद जो शानदार मुकाबलो कोडी रांद जो बेहतरीन मुकाबलो आज साम्हूं आहे। इन रांद में काफी तादाद में मेहमान दोस्त वक्त कढी रांद में तशरीफ फरमा थिया आहिनि। सभिनी जा असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं। हाणे वञण लाइ तैयार आहे पहलवान सानू मलिक उत्तर सिंध जो पहलवान उत्तर सिंध अॻियां सीधी वतो सीधी गलत होयो छॾायो धकायो मुकाबलो सख्ता चेली मुकाबलो कोडी रांद मेहरान टीवी वारनि जो ही मैदान मुकाबलो हमारे साम्हूं कैंची वरी निकिरे पियो मुकाबलो चेली मुकाबलो छॾाए पियो हू वठे पियो निकिरी वियो ताड़ी ते लगे ताड़ी वाह मलक वाह सोना वाह रांद जो शानदार मुकाबलो हमारे साम्हूं कोडी रांद कबड्डी रांद 3 ॾींहं लगातार शान शौकत सां ये मुकाबलो हमारे साम्हूं। साईं अवां सभिनी जी महिरबानी सभिनी जो थोरो मां मोराई साहब जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां जंहिं 3 साल बि तमामु असांखे इज़त ॾिनी हिते ऐं हिन दफ़ा बि असीं छो जो मौक़ो ॾिनो आहे ही सकाफ़ती तहज़ीबी रांदियूं आहिनि। सलाम आहे इन्हनि दोस्तनि खे जिन्हनि जी महिनत इन्हनि जी जाखोड़ सां सिंध जूं ही सकाफ़ती रांदियूं अॼु बि ज़िंदा आहिनि। शानदार मुकाबलो हाय
उमरानी बिरोही मुकाबलो बिरोही ऐं उमरानी मुकाबलो सकता चली मुकाबलो चला ताड़ी लगे ताड़ी वाह वाह उमरानी वाह गहे सरवा वाह सोना वाह कोडी कोडी रांद आई मां साईं मेहरान टीवी जो मकबूल डायरेक्टर मुर्तजा मजबूर साहब जो भी शुक्रगुजार है जैं तमाम मुझी रहनुमाई कई आहे मूंसां गॾु मुर्तजा मजबूर साहब रांद हले पहलवान अली रजा उत्तर सिंध जो पहलवान है राजपर मुर्सी करे सोने खान राजपर जो फर्जंद सोनो मकबूल पहलवान जेको साईं हर सूबे में खेडियो राजपर होशियारी अॻिते पहुते है सीधी जो मुकाबलो सीधी बादशाह खेलो सख्त मुकाबलो कैंची चंपी जंग छड़ायो ताड़ी ते फुटबॉल वाह वाह कुरैशी वाह अली रजा वाह लख जो ता कयो लख जो वाह सोना वाह रांद जो शानदार मुकाबलो कोडी रांद मेहरान टीवी वारन जो ही शानदार इंतजाम ही रांद 3 ॾींहं लगातार 3 ॾींहं खुले मैदान रांद ओपन रांद इनमें काफी दोस्त काफी शौकीन असां गॾु वाह रांद जो बेहतरीन मुकाबलो ही पहलवान बाबर खास के लिए कोडी रांद जो टॉप जो पहलवान चाहते अमीर मेहरबान चाहते सरदार मेहरबान चाहते सिंध वाला मेहरबान खयो ने अॻिते पोइते आ शेख आ लखन आ रिंद आ बिरोही सही ही वठण वारा हिन रांद जो ही पुरानी रांद हिन रांद जो को मकसद ही रांद इं आजाद कान थी ही रांद इं ठही काने हिन रांदियुनि जो मकसद हुयो होशियारी वाह सोना वाह लगे ताड़ी खास के मिला वाह बाबर सोना वाह रांद जो बेहतरीन मुकाबलो 3 ॾींहं लगातार कोडी रांद 3 ॾींहं लगातार कबड्डी जो शानदार मुकाबलो कोडी रांद ही साईं 3 ॾींहं लगातार 3 ॾींहं पहलवान हाणे वञण लाइ तैयार नौजवान पहलवान सद्दाम है वाह सद्दाम वाह सोहना वाह जोर अली होशियारी है वट मुकाबलो राजपर जो मुकाबलो मरी छड़ा पियो राजपर वठे पियो मेहरान टीवी जो मुकाबलो झेड़ो ताड़ी ते लगे ताड़ी रांदीगरनि जो ताण में छेड़ो पर मरी छड़ाए निकितो पट्टे ते मरी निकिरियो सदाम मरी तमाम सोने अंदाज में मां एहसान कलवड़ जो भी थोड़ा तो एहसान कलवड़ की मेहरबानी मुर्तजा मजबूर साहब की मेहरबानी पहलवान वकार सही लाड़ जो पहलवान है जट लाड़ जो 3 ॾींहं कोडी रांद लगातार शानी शौकत सां मेहरान टीवी जे दोस्तन की मदद सां इन मैदान में शानदार मुकाबलो मोराई साहब असा गड्डा असा सलाम था कयूं मोराई साहब के जै एडो सोनो अरेंजमेंट तमाम बेहतरीन अंदाज में सिंध की तहजीबी रांदा कोडी रांद सलाम जै 3 ॾींहं कराई मेहरान टीवी वारन के असा सलाम वाह जट वाह वकार वाह लगो लखन साईं घोटकी जो पहलवान चंबी अल्लाह बज ताड़ी दे लगे ताड़ी वाह वकार वाह सोहना वाह
कोड़ी कोड़ी रांद अवांजे साम्हूं आहे। अॼु पहिरियों ॾींहुं आहे, सुभाणे इंशाल्लाह काफ़ी दोस्त अञा पहुचंदा। सुभाणे रांदि जो ॿियो ॾींहुं थींदो। अॼु पहिरियों आहे, ही 3 ॾींहं लगातार कोड़ी कोड़ी रांदि आहे, 3 ॾींहं। हाणे वरी ऐं हिन रांदि में रांदियुनि वारे खाते हुकूमत सिंध जो ख़सूसन तावन आहे। असीं रांदियुनि वारे खाते जा बि शुक्रगुज़ार आहियूं, उन्हनि जी महिरबानी। होशियारी हेठि मथे अॻिते पोइते सोना सोना मगनहार अशीदी हे हेड़ो अल्लाह बाबा बाबा यार वारे पहलवान का छड़ायो उत्तर वारो हिकिड़ी भरपूर ताड़ी हणो, लगे ताड़ी सानूला वाह 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 वाह। कोड़ी कोड़ी रांदि शान शौकत सां सुभाणे दोस्त जेके बि आहियो सभई सवेर पहुचो 3 बजे। सुभाणे 3 बजे रांदि थींदी। तमाम दोस्तनि ताईं चैनल जे थ्रू ॿुधायूं था, सुभाणे 3 बजे रांदि आहे। मेहरान टीवी जे चैनल जे थ्रू अवां सभिनि खे इतला आहे, सुभाणे रांदि 3 बजे आहे। सुभाणे 3 बजे तशरीफ़ वठी अचो। हाँ, रांदीगर अञा पहुचंदा। कोड़ी कोड़ी रांदि शान शौकत सां निहायत ज़ोरी शोर सां कबड्डी रांदि जो कोड़ी कोड़ी रांदि जो बेहतरीन मुकाबलो। ही पहलवान जानिब उमरानी, लाड़ जो पहलवान, लाड़ जो नौजवान, लाड़ जो बहादुर, सिंध जो बहादुर, सिंध जो रोस्तम, सिंध जो सोहणो पहलवान जानिब अली उमरानी। कोड़ी कोड़ी रांदि वाह वाह सोहणा वाह सोहणा वाह। छाए अरे मोह दियो न थालिया वञो ॿाहिरि परते। हिकिड़ी भरपूर ताड़ियां उमरानी ला लगे ताड़ी। 5-6 ॼणा बीठा आहियो, 5-6 ॼणा बीठा आहियो। रांदि जो शानदार मुकाबलो आहे। रांदि जा कहिड़ा दोस्त मोतबर दोस्त आया आहिनि, ऑफिसर पाता आहिनि, पाड़े जा शौक़ीन पाता आहिनि, शहर जा मोज़िज़ दोस्त रांदि में तशरीफ़ फरमा आहिनि। दोस्तों हीअ रांदि 3 ॾींहं लगातार आहे, 3 ॾींहं कोड़ी कोड़ी रांदि। पहलवान जानिब अली उमरानी है उमरानी बिरोही मुर्सी कर आशिक लखन तुझी गाला उत्तर लाड़ में गाल हले पई, सिंध बलूचिस्तान में तुझी गाला मुर्सी करे वाह 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 हने डंडावा खेलो अल्लाह हे वट मुकाबलो उमरानी जो लखन वटे पियो, उमरानी छॾाए पियो। मुकाबलो सख्ता मेरा टीओ मैदान छॾायो उमरानी ताड़ी ते लगे ताड़ी। कोड़ी कोड़ी रांदि राव अनवर साहब जा शुक्रगुज़ार आहियूं। राव अनवर साहब मेहरबानी। कोड़ी कोड़ी रांदि जो बेहतरीन मुकाबलो आहे, बेहतरीन शानदार मुकाबलो। उत्तर ऐं लाड़ 3 ॾींहं चैलेंज मुकाबलो आहे। हाणे साईं उत्तर जो नौजवान पहलवान, सिंध जो बहादुर पहलवान अली रज़ा फुटबॉल है फुटबॉल पर अॻियां सीधी आहे। मुकाबलो सख्ता चैलेंज मुकाबलो आहे। वट छड़ा खेलो मुकाबलो रोके बाबा बियो ताड़ी ते हिकिड़ी भरे ताड़ियां लगे ताड़ी फुटबॉल। वाह अली रज़ा वाह सोहणा वाह। तमाम सोहणे अंदाज सां पंहिंजी मंजिल जी तरफ़ पहुतो आहे। कोड़ी कोड़ी रांदि शानदार मुकाबलो। हाणे सिंध जो ॿारी जो टॉप जो पहलवान, पहिरें जोड़ जो हाई किला जो पहलवान आहे बाबर खासकेली। पहिरें जोड़ जो टॉप जो पहलवान आहे खासकेली। वाह साईं कारीगर आहे, निकिरण जो कारीगर आहे। ऐं
उठ खां बि वधीक हिन में ताक़त आहे। उठ उठ पंहिंजी जाइ ते आहे, पर बाबर जी ताक़त पंहिंजी जाइ ते आहे। पहलवान आहे होशियारी। हा सोना है शेख शेख आगे ए सोना अल्लाह छडायो छडायो ताली ते हिकड़ी भरे ताली हणो लगे ताली। वाह खास के दी वाह बाबर वाह तमाम सोने अंदाज सां छडाया हुआ, लेकिन शेख तमाम कोशिश कई, चंबी वरी कैंची आई, लेकिन निकरियो खास के ली पट्टे ते सोने अंदाज में निकरी आयो। अदा खास के ली पहलवान थव कोडी कोडी रांझो ये मुकाबलो जे सामू आ। 3 ॾींहं लगातार मेहरान टीवी जे हिन मैदान में शानदार मुकाबलो। सदामरी उत्तर जो नौजवान पहलवान पहलवान सदाम वॾा राजपर वठे पियो मुकाबलो सत्ता निकरे पियो वरी वतो छिकियो निकरियो ताली ते वाह सोना वाह सदाम वाह तमाम सोने अंदाज सां रांझो शानदार मुकाबलो। हाणे 3 ॾींहं लगातार रांदि हाणे वञण लाइ तयार आहे साईं वकार जट। कोडी कोडी रांदि तमाम सोने अंदाज सां रांझो बेहतरीन मुकाबलो अवां जे साम्हूं। ये रांदि 3 ॾींहं लगातार रांदा आ सोना आ बिरोही लगो आ बिरोही तौड़ ताल के जो होशियारी हाँ छड़ा ताली ते लगे ताली। वाह सोना वाह वकार वाह दहेसर वाह ही लाड़ जो जबरदस्त जय पंहिंजी टीम लाइ जबरदस्त पॉइंट हासिल कया वकार जट। साईं रात 3 ॾींहं लगातार जीअं त अॼु जुमो छंछर आचर ते फाइनल आहे। कोडी कोडी रांदि शान शौकत सां वो 3 ॾींहं लगातार ऐं रोज़ानो रांदि वक्त जो ख्याल रखो। 3 वगे रांदि शुरू थी 3 वगे खां फैसले ताईं शाम देर ताईं है मलक है सानू वशीदी राजपर मुर्सी करे है कहिड़ो वॾो मुकाबलो सकता छॾाए पियो चेली मुकाबलो है लाड़ जो ही नौजवान पहलवान जंहिं तमाम बेहतरीन पॉइंट हासिल कई आहे। अदा हिकिड़ी भरपूर ताड़ी हणो पहलवान लाइ लगे ताड़ी। कोडी कोडी रांझो शानदार मुकाबलो अवां जे साम्हूं आहे। हींअर पटे ते वञण लाइ तयार आहे पहलवान जानिब अली उमरानी साईं सिंध बलोचिस्तान जो मक़बूल पहलवान आहे जंहिं ते सिंध जी अवाम मेहरबान आहे, सिंध जा शौक़ीन मेहरबान आहिनि। कोडी कोडी रांदि इन रांदि में चीफ गेस्ट मेहमान मोहतरम साईं गुलाम नबी मोराई साहब पंहिंजे दोस्तनि सां गॾु रांदि में तशरीफ़ फरमा आहिनि ऐं 3 ॾींहं लगातार रांदि छंछर अॼु जुमो छंछर आचर ते फाइनल। वाह अग झलियो शेख मुकाबलो सकता उमरानी छड़ाए पियो निकरियो ताली ते लगे ताली। वाह उमरानी वाह दहेसर वाह उमरानी वाह तमाम भली पॉइंट हासिल कया पहलवान जानिब अली उमरानी तमाम बेहतरीन पॉइंट हासिल कया तमाम सुठी पॉइंट हासिल कया। ये रांदि अॼु खां 3 ॾींहं लगातार यानी अॼु जुमो वरी सुभाणे छंछर ऐं परी आचर 3 ॾींहं लगातार रांदा। आचर ते फाइनल मुकाबलो आहे ऐं रांदि रोज़ानो 3 वगे शुरू थींदी जेका फैसले ताईं जारी हलंदी शाम देर ताईं। हाँ बेहतरीन मुकाबलो ऐं हिन रांदि में ख़सूसी तावन आहे रांदियुनि वारो खातो सिंध हुकूमत
हुकूमत सिंध जे तरफां रांदियुनि वारे खाते तरफां रांदि में ख़ासूसी तावन आहे। बाबा कहिड़ो आहे मुक़ाबिलो सख़्तु आहे। होॾां फुटबॉल फुटबॉल उत्तर ऐं लाड़ ढकणे पियो छॾाए पियो मुक़ाबिलो सख़्तु आहे लेकिन वठिजी वियो हिकिड़ी भले ताड़ी हलो लॻे ताड़ी लॻे ताड़ी लॻे ताड़ी लॻे ताड़ी लॻे ताड़ी साईं लाड़ जो नौजवान लाड़ जो नौजवान वाह 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 वकार रांदि जो बहितरीनु मुक़ाबिलो आहे। रेफरी दुल्लो शेख आहे ही रेफरी आहे ऐं जा फ़ैसिला तमामु भला अटल